ख़बरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे मोरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। सिंधी अल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो जे समाजी अॻवान राशिद अली नवल चयो आहे त म्यूनिसिपल कमेटी मोरो सां लाॻापियल ताज मोहम्मद मंगी मोरो वासियुनि जे लाइ सख़्त अज़ाब बणियल आहे। रिकवरी क्लाक मां इंक्रोचमेंट ऑफिसर ताईं पहुचंदड़ ताज मंगी रिटायर थियण खां पोइ बि मोरो शहर जो कर्ता धर्ता बणियल आहे। वस वारा इदारा अहिड़े नाअहल ऐं करप्टेड मुलाज़िम जे रहम करम ते मोरो शहर खे छॾे ॾिनो अथनि, जेको उन्हनि ऑफिसरनि जे नाले ते फ्रूट वारे खां फ्रूट, सब्ज़ी वारे खां सब्ज़ी, मुर्गी वारे खां मुर्गी, मच्छी वारे खां मच्छी, जूतनि वारे खां जूता ऐं अहिड़ीअ रीति सभिनी पहुलतुनि खां भत्तो वसूल करे थो। वधीक तफ़सील वीडियो रिपोर्ट ॾिसूं था साफ़ी सिंधी अल्ताफ़ सूमरो जी हिन रिपोर्ट में। दोस्तों हिन ॾींहुं असां हिकिड़ी थोरी घणी प्रेस कई किन दोस्तनि जे बारे में। असां चयो त भई कमु सुठो हली रहियो आहे, बहितरीनु कमु आहे ऐं कानून जे दायरे में आहे। हिकिड़ी शइ कानून में आहे त असांखे करणी आहे, ठीकु आहे न। पर जेकर असांजे लाइ कानून आहे त हुननि जे लाइ बि कानून आहे। कानून पोइ बराबरि आहे, हर कंहिंजे लाइ आहे। हाणे असां हिकिड़ी हरकत अॻु में बि ॾिसंदा हुआसीं ऐं हाणे असांखां उहा हरकत यानी कि बर्दाश्त नथी थिए। छो कान थी बर्दाश्त थिए त कुझु उन्हनि माण्हुनि जो बि ॾोहो अॻु में उन हिसाब सां ॾोही थी पई, ठीकु आहे न। हाणे मूं अॼु हिकिड़ी आहे पोस्ट पढ़ी आहे जंहिंमें लिखियलु आहे त छा आहे, हा, ताजू मंगी को आहे इहो गाॾनि वारनि ऐं रेड़नि वारनि खां पैसा थो वठे, ठीकु आहे। ऐं ताजू मंगी असां बि हरकतूं कंदे ॾिठियूं आहिनि, मूं पाण बज़ार ते ख़ुदि ॾिठियूं आहिनि। छो त मुंहिंजी कूड़ हणण जी आदत कान्हे का, मां कॾहिं बि कूड़ न आहे हणंदो, न कंहिंसां असांजी नाजाइज़ी कयूं न बर्दाश्त कयूं, कंहिंसां बि नाजाइज़ी न थी। इन जे करे असां चऊं था त हीउ जेको ताजू करे थो कमु त इहो ग़लति कमु आहे। इन जी असां पूरे हिकिड़ो 100% असां मज़म्मत कयूं था। 100% 1% बि असां पोइ हिते कोन 100% मज़म्मत कयूं था। इहो जेको ताजू मंगी या